क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते ज़मनी चूंड लाइ पोलिंग जारी आहे। पोलिंग सुबुह 8 वॻे शुरू थी, जेका बिना वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। कराची, मुल्तान, बरदान, चारसदा, पिशावर, फैसलाबाद ऐं ननकाना में क़ौमी असेंबली जी सीटुनि ते नंढी चूंड थी रही आहे। ॿिए तरफ़ पंजाब असेंबली जे तक PP 139 शेखुपुरा, PP 209 खानीवाल ऐं PP 241 बहावल नगर ते नंढी चूंड लाइ वोटिंग जो अमल बि जारी आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान पाण क़ौमी असेंबली जी 7 सीटुनि ते उम्मीदवार आहे, जॾहिं त शाह महमूद कुरैशी जी धीउ महिरबानो मुल्तान जे तक NA 157 ते PTI जी उम्मीदवार आहे, जंहिंजो मुक़ाबलो यूसुफ रज़ा गीलानी जे पुट सां आहे। कराची जे तक NA 237 ते पीपुल्स पार्टी जे अब्दुल हकीम बलोच ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान जे विच में सख़्त मुक़ाबलो थी रहियो आहे। क़ौमी असेंबली जूं 8 सीटूं PTI मेंबरनि जे इस्तीफ़ा सबबि ख़ाली थियूं हुयूं। समूरनि तकनि जी सिक्योरिटीअ लाइ पुलिस, रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा जवान मुक़रर कया विया आहिनि ऐं पोलिंग तकनि में कलम 144 लाॻू कयो वियो आहे।